केरु आहे? सूर्यन जे सरदार, सिंध जे सुहाणे, दरिया खान जे पेरन जी परी, हेमू, तू असांजे पेरन जी पणी न पर असांजे रूह जी राहत आहे। सिंध जे बरन जी बहार, थरन जी थदकार आहे। जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त असांजो मुंझल मन कंवल जीअं टिड़ी पवंदो आहे। पर अजी कंवल कुछ कोमाड़ियल तो नजर अचे। ऐं हिन बानी जी अखियूं दरिया जहिड़े दिल वारे दरिया खान जी पेशानीअ ते परेशानी जा पाछा ॾिसी रहियूं आहिनि। तोखे ख़बर आहे त तोसां ऐं सिंध असांजो नीह जो नातो। तोखे ऐं सिंध सदाईं असां सरहो ॾिसण था चाहियूं। जेसी दरिया खान जे दिल में धड़कण जी ऐं संदस बाहन में तलवार खणण जी ताक़त आहे, तेसिताईं सिंध ऐं हेमू ॿई सरहियूं रहंदियूं। आसमान में तारा कीअं था चमकनि, जहिड़ा कंहिं वतन परस्त सरफरोश जे जिस्म में घाव, जहिड़ा कंहिं तारीख़ जी तारीख़नि में शहीदनि जा नाव। हेमू, इहो सच आहे त तारा गर्दिश कंदा आहिनि त इंसान जी क़िस्मत बि गर्दिश कंदी आहे। दरिया खान जहिड़ा दिलेर तारनि जी गर्दिश खे फेराए छॾींदा आहिनि ऐं हुननि जी क़िस्मत जा लेख तारनि सां न पर तलवारुनि सां लिखिया वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं मां आसमान जे तारनि खे ॾिसंदी आहियां त ईअं लॻंदो आहे ॼण आसमान जा तारा दरिया खान जे घोड़े जी सुंबुनि जी उॾायल डज़ आहिनि। हेमू, असांखे हिकिड़े नजूमी ॿुधायो त आसमान में जॾहिं पुछड़ तारो उभरंदो आहे, सिंध रत में वहिजंदी आहे। सिंध जा कुंदर कुसंदा आहिनि। अॼु आसमान में पुछड़ तारो उभरियो आहे। छा आज आसमान में पुछड़ तारो उभरियो आहे? हा, अॼु आसमान में पुछड़ तारो उभरियो आहे। हू ॾिस, पुछड़ तारो कीअं पियो चमके। असांखे त हिन मां इंसान नज़र अचे। शायद तारीख़ जो वर्क वरण वारो आहे। हा, वरी तारीख़ जो वर्क वरंदो, वरी सिंध सूरसंदी, वरी सिंधियुनि जी रत सां तारीख़ में बादशाहनि सिपह सालारनि जी अज़मत जा दास्तान तहरीर थींदा। दरिया खान जे हूंदे तारीख़ सिंध खे सूर नथी ॾेई सघे ऐं को बि अल्फियूं पाए यकतारा चपड़ियूं वॼाए मस्त अलस्ती झूमंदड़ ऐं नचंदड़ सिंधियुनि जो रत वहाए नथो सघे। पर हेमू, आसमान में पुछड़ तारो उभरियो आहे। असांखे नजूमी जी ॻाल्हि परेशान करे रही आहे। आसमान में पुछड़ तारो उभरे वहाव तारो, मेहरान जी मस्तियतुनि जो को बि असर नाहे थींदो। पोइ दरिया खान जी दिलेरी परेशानीअ में छो बदिलजी वई आहे? हेमू, इन लाइ त असांखे सिंध जो आईंदो हिन रात जहिड़ो तारीख़ थो नज़र अचे। ऐं हिन रात खे रोशन करण वारा तारा टुटंदा था नज़र अचनि। छा सिंधियुनि जी तलवार मुडी थी वई आहे जो दरिया खान के सिंध जो आईंदो तारीख़ तो नज़र अचे? सिंधियुनि जी तलवार कॾहिं बि मुडी थी नथी सघे। सिंधियुनि जी तलवार मुसीबत जी रोही ते वधीक तेज़ थींदी आहे।
सिंधी जॾहिं अल्फियूं पाए यकतारा खणी चपड़ियूं वॼाए झूमंदा नचंदा ॻाईंदा आहिनि त सारी काइनात हिननि जी साज़ आवाज़ जी लहरुनि में लुढ़ी वेंदी आहे। पर सिंधी जॾहिं अल्फियूं लाहे कफनियूं पाए तलवार म्याण मां कढंदा आहिनि त राति जो सीनो चिरजी वेंदो आहे ऐं पोइ पिरह फुटंदी आहे। उफ़क़ मां शफ़क़ जो ॻाढ़ो रतु टिमंदो आहे। पोइ तव्हां एतिरा परेशान छो आहियो? ऐं मूं शायदि तोखे ख़बर आहे त बोलान लक खां अरगूरनि जी अंधारी पई अचे। असांखे ख़बर आहे ऐं असांखे इहा बि ख़बर आहे त हुन अंधारीअ जे अॻियां दरिया खान जबल थी बीहंदो। सिंध जो बच्चो बच्चो हिमालय जबल आहे जंहिंसां तूफ़ान टकराइजी पाश पाश थींदा आहिनि। पर छा? एमो असां धारियनि जे तीरनि जे तूफ़ान खां नथा डिॼूं, उन खंजर खां था डिॼूं जेको पंहिंजनि जे हथ में लिकल आहे, जेको हू ॻराटड़ी पाइण महिल असांजी पुठी में वाहे कढंदो। पंहिंजो कॾहिं बि ईअं कोन कंदो। पंहिंजनि सिंध खे सूर ॾिना आहिनि। पंहिंजनि सिंध जे सीने में खंजर हया आहिनि। हर फोग वक़्त जे उमिरि सां मिली मारी जी कट विधा आहिनि। हर चनेसर अलाउद्दीन वटि दाही थी सिंध जा कूंधर कुहाया आहिनि। अॼु वरी फोग मारवी सिंध जे पेरनि में पेकड़ा विझण थो चाहे। अॼु वरी चनेसर धारियनि हथां सिंध जा कूंधर कुहाइण थो चाहे। त पोइ दरिया खान जी तलवार अञा मयाण में छो आहे? चनेसर जे सीने जे आर पार छो न आहे? इन लाइ त चनेसर जी हिफ़ाज़त उहे दीवारियूं थियूं कनि जिन दीवारनि जी हिफ़ाज़त करणु दरिया खान जो मुक़दस फर्ज़ आहे। छा वांजो इशारो महल न आहे? हा, असांजो इशारो महल आहे। महलनि में हमेशह साज़िशूं जनम वठंदियूं आहिनि। उहे साज़िशूं ग़ुलामी जा ज़ंजीर बणिजी सिंध जी गिची में पवंदियूं आहिनि। न ईअं कोन थींदो। समीर सुल्तान निज़ामुद्दीन जे महल में अहिड़ी साज़िश जनम नथी वठी सघे। जाम नंदे जी राणी मरकी खे असां खां नफ़रत आहे। जाम नंदे जॾहिं असांखे पंहिंजो पुटु बणायो हो त राणी मरकी मुखालफ़त कई हुई। पोइ असांखे तोसां प्यार थी वियो। तूं राणी मरकी जे भाउ डौर जी मंग हुई। असां तुंहिंजे प्यार में चरिया थी पियासीं। असांजे प्यार जी ख़बर जॾहिं जाम निज़ामुद्दीन खे पई त हुन तुंहिंजो संग काहू डोर खां छॾाए तुंहिंजी बाह असांजे हथ में ॾिनी। इन ॻाल्हि काहू डोर ऐं राणी मरकी जे सीने में साड़ जी दूही दुखाए छॾी। हींअर उहा दूही भड़की बाहि थी पई आहे। उन बाहि में असांखे सारी सिंध सड़ंदे नज़र थी अचे। छा राणी मरकई अवां जे खिलाफ़ का साज़िश कई आहे? हा, असांखे ख़बर पई आहे त राणी मरकी असांखे माराइण लाइ शाह बेगर्ग उन खे सिंध जी सरहदुनि ते हमले करण जी दावत ॾिनी आहे। शल शैतान जा कन बोड़ा थियनि ऐं मुंहिंजे दरिया खान जो वार बि विंगो न थिए। एमो ईअं न चओ दरिया खान जो वार विंगो न थिए, पर ईअं चओ त दरिया खान जहिड़ा केई सिंध तां सदके थियनि। सिंध सुहारीअ जो वार विंगो न थिए। छा राणी मरकई के इहा ख़बर नाहे त शाह बेग जॾहिं सिंध ते हमलो कंदो त केतिरनि सिंध जो रतु वहंदो? राणी मरकी समेत सुल्तान जे ताज तख़्त में मासूम सिंधियुनि जे रत फुड़नि जा याकूत ॾियण थी चाहे। जाम निज़ामुद्दीन जी हयाती लोडन लमन में आहे। जाम फिरोज़ अञा नंढो आहे। राणी मरकी सम्झे थी त जाम निज़ामुद्दीन खां पोइ असां तख़्त ते कब्ज़ो करे वेंदासीं।
शायद राणी मरकी इहो नथी ॼाणे त वफ़ादारी असां सिंधियुनि जी थंज में शामिल आहे। साईं चांडका परगणे मां हिकिड़ो पैगामी आयो आहे जेको साईं जन सां हींअर जो हींअर मिलण थो चाहे। पैगामी खे अंदरि सॾायो वञे। शल खेर जी ख़बर हुजे। हेमो सां पैगामी खे अंदरि सॾायो। जेको पैगामी तुंहिंजे हवेली अचण मां असां अंदाज़ो था लॻायूं त को अहम पैगाम आंदो आहे। सरकार शाह बेग अरगुन सिंधी सरहदुनि ते हमलो कयो आहे ऐं तुर्खाननि चांडका परगणी जे सब्दी जाए माशन जे कोट खे फुरियो आहे। पैगामी असां मालूम करण था घुरूं शाह बेग अरगुन जॾहिं सिंध जूं सरहदूं ओरांगे सिंध जी मुक़दस धरती खे लताड़ियो बेगुनाह सिंधियुनि खे फुरियो लुटियो तॾहिं तुंहिंजे अमीर छा थे कयो? सरकार अरगुननि ओचितो राता हो आहिनि। देश सुम्हंदा आहिनि त दिलि वारा जाॻंदा आहिनि। पोइ अरगुननि राता हो कीअं आयो? असीं अमीर लाइ रेशमी बिस्तरा ऐं अरगुननि लाइ मौत खणी अची रहिया आहियूं। अरगुननि सिंध जी सरहदुनि ते हमलो करे मौत खे दावत ॾिनी आहे। अरगुननि जी रत जी उञायल असांजी हीअ तलवार पंहिंजी उञ उझाइण लाइ आती आहे। सरताज असांखे शहादत जूं दुआऊं ॾींदड़ हेमू जो आवाज़ अॼु ॾके छो? सरताज अॼु मुंहिंजी दिलि टकी रही आहे। किथे तव्हां रानी मरकई जे साज़िश जा शिकार न थी वञो। हेमू जंहिं देश जी धरती जी कुख असांखे जनम ॾिनो जेका देश जी धरती मौत खां पोइ असांजे मड़ खे पंहिंजे सीने में सांढींदी उन धरती खे साज़िश जे जार में फासायो वञे असां माठ करे वेही रहो। न हेमू दुआ कर असांखे त फातिहा थी मोटऊं या शहीद थी वञूं। शल फतेह अवां जा कदम चुमे